अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादी व आले बैती अजमईन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई साथी बुलंद आवाज़ सां साईं ते दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व आले बैती अजमईन। वाजिबुल एहतराम गोठ हाजी वरियम जतोई गिरदो नवाजा दोस्तों मुसलमान भाइरों, रब करीम जा तवां सां गुनहगारन ऐबदारन बदकारन जे मथां अणगणिया एहसान ऐं मेहरबानियूं जंहिं करीम रब इन सख्त गर्मीअ वारे मौसम में आई साहब जे तरफ़ खां पंहिंजे वॾड़नि जे ईसाले सवाब ख़ातिर इन खैरात फी सबीलिल्लाह जे मौके ते रब साईं इन रहमत ऐं बरकत वारी महफ़िल मजलिस में घुराए करे कुरान पाक जो दीदार भी करायो आहे। सब चो अल्हम्दुलिल्लाह। ऐं कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। मुहर्रमुल हराम जो मुक़द्दस महीनो खैरन सां जारी ऐं सारी आहे। मुहर्रमुल हराम जे महीने में बुजुर्गन आलमन सबूरन खां
मुहर्रमुल हराम जो मकाम, मुहर्रमुल हराम महीने की अजमत, मुहर्रमुल हराम इस्लामी तारीख़ जे रोशनीअ में मुहर्रमुल हराम में छा करणो आहे, कहिड़ियुनि शयुनि खां बचणो आहे। मुहर्रमुल हराम जो महीनो तोखे मूंखे सबक़ कहिड़ो थो ॾे। मुहर्रमुल हराम जो महीनो तव्हां असांजे लाइ कहिड़ी रहनुमाई थो करे। मुहर्रमुल हराम जे लिहाज़ सां तव्हां आलिमनि सगोरनि जा तफ़सीली बयानात ॿुधंदा रहो था। पहिरीं मुहर्रमुल हराम ते मिठड़ी उमर साईं जी शहादत थी आहे। तव्हांखे आलिमनि सगोरनि मिठड़ी उमर साईं जे इस्लाम कीअं आंदऊं, महबूब दुआ कीअं घुरी, अबू जेल पंहिंजी मीटिंग को ठाही त को महबूब खे नऊज़ बिल्लाह शहीद करे मोकिलियो बि अबू जेल वरी उमर खे, छो त उमर सोने जे लाइ महबूब मोकिलियो बि आका साईं मिठड़े उमर खे, छो त मिठड़े उमर जे लाइ रसूलुल्लाह साईं काबतुल्लाह जे गिलाफ खे चिंबड़ी रब खे एलाज़ कया हा त मूंखे उमर ॾे। 27 सालन जी उम्र में मिठड़ो उमर कलमो तो पढ़े, उन 27 सालन ते बयान कजे या उन दुआ जो नतीजो छा थो निकरे। सोने उमर जो कलमो पढ़ियो त उन खां बाद में सहाबे किराम के तकीवत कीअं मिली। चौकन ते सागो ही उमर सोनो तलवारूं खणी करे ऐलान पो करे त मोकिलियो त सही, हाणे मुंह भी तहां ही ॾियो। सिंधी समझो था। मां मिठड़ी मिठड़ी तकी रखंदो वञा। मोड़ा एजाज साहब ता जो माइट आहे, जतो ही फ़कीर आहे उहो दब सब ॾेई सघे थो, असांखे वरी भउ थिए थो। अञा मोड़ा एजाज अमर साहब बाबा हेदरी भी आहे, जतो ही भी आहे, वो मां कोशिश कंदुमि त तव्हां सां मिठड़ी मिठड़ी कचहरी कयां। पर जेकॾहिं ईअं थोड़ो काथे ईअं कारो मिर्च साओ मिर्च अची वञे त ॻाल्हायो न था। हा हली वेंदो नी कमु। ईअं का दिलि जाए ॾियो त कुझु न कुझु दिलि थिए। मिठड़े उमर रज़ी अल्लाह ताला अन 27 सालन में कलमो तो पढ़े, 63 साल में शहादती थे। या जिंदगी कीअं गुजारई, 10.5 साल हुकूमत कई। उहा हुकूमत कीअं हुई, साईं जी गुलामी कीअं ॾिनई, अबू बकर सोने सां यारी कीअं हलाई, उस्मान सोने अली साईं सां यारी कीअं हलाई, आल बैत जे बचड़न सां प्यार मोहब्बत कीअं कई। आखिर में शहादत जी दुआ तो करे, शहादत मिले थी। पर वरी अल्लाह एड़ी जाए ते सुमारिस जो सजी दुनिया उन जगह ॾिसण जे लाइ परेशान आहे। पर मिठड़ो अबू बकर मिठड़ो उमर उन जन्नत में सुता पिया। अब पाण सभई था चऊं न त रब जन्नत ॾे, रब जन्नत ॾे, रब जन्नत ॾे। पर अल्लाह वरी मिठड़े उमर मिठड़े अबू बकर सोने के जन्नत में सुम्हारे छॾियो। या जगह कीअं मिली उन ते बयान कजे। या 27 जगहों कुरान पाक में अहिड़ियूं आहिनि जेको मिठड़ो उमर फर्श ते पो रायो ॾे त अल्लाह अर्श तो कुरान उहो ई पो नाज़िल करे। आया उन्हनि 27 जगहों ते ॻाल्हाइजे, या महबूब साईं जे खानदान ते ॻाल्हाइजे, महबूब साईं जे चाचनि ते ॻाल्हाइजे, महबूब साईं जे सौटनि ते ॻाल्हाइजे। उन्हनि सोटनि सां महबूब साईं जी मिठी थिए थी पई। बीबी फातिमा ॼण था, उन बीबी फातिमा मां मिठड़े हुसैन जी विलादत थिए थी। सोनो हुसैन 70 सालन जो आहे त आका दुनिया छॾे विया। वरी 47 सालन जो आहे त मिठड़ो अली साईं शहीद तो थिए। मिठड़ो हुसैन 55 सालन जो आहे त पाण शहीद तो थिए। मिठड़े हुसैन साईं जी कहिड़ी कहिड़ी ज़िंदगी ते बयान कजे। वॾनि जलसन में टाइम हूंदो आहे थोड़ो, अल्हम्दुलिल्लाह हवा भी लही होती, सब जो अल्हम्दुलिल्लाह। टाइम भी हूंदो आहे थोड़ो, ॻाल्हियूं घणियूं, पर मिड़ई पो विचूं रस्तो को वठंदासीं जी शॉर्टकट भी थिए, मिड़ई कुझु न कुझु कम भी थी वञे। विचा रस्ता त ॾिठल अथव कि न? जदोई फ़कीरो ॻाल्हायो ई नथा। हाँ वाह, रोडन वारा रास्ता न तो पुछा क्या, विचा वारा रस्तो था पुछा क्या। सभा झोले में झोला। अल्लाह सही चल तवा असा के अहल बैतन असहाबन सगोरन सा सच्चो प्यार ए मोहब्बत उन जी इताअत नसीब फरमा। आमीन चो।
महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम नव चाचा ॾिना हा। मां सोने उमर फारूक वारे पासे के छॾे मिठड़े हुसैन वारो पासो मुख्तसर अर्ज़ रखंदुमि। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम नव चाचा ॾिना हा। घणा उहे ॻाल्हाइनि जेके चाचनि सां ठहियल न था ॻाल्हायो। हिक ॿिए ॾिसो था मूं ॾे ॾिसो सुभाणे पाण में ॾिसिजो। ॾाढा उहे ॻाल्हाइनि जेके चाचनि सां ऐं चाचा बि उहे ॾाढा ॻाल्हाइनि जिन भाइटनि खे हक़ ॾेई छॾियो आहे। जागो था अला चुप हो रहा वरी डरा थी वाला हवा भी लगी है पर ता डरा था थे। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम के रब करीम नव चाचा ॾिना हा। नवन चाचन मां हिक चाचे जो नालो जनाब अबू तालिब। मां तव्हांजे ॻोठ निरदो गिर्द में ईंदो रहंदो आहियां। ओ मुसलमानो मां त यही गालियों कंदो रहंदो आहियां। तवज्जो कर चाचन के भाइटन सां प्यार हूंदो आहे। चाचन के ॾाढा नथा ॻाल्हाए। चाचन के भाइटन सां प्यार हूंदो आहे पर जेसताणी भाइटा अबे जो हिस्सो चाचन खां न घुरन। अलाए छा ब्रेकर समझो अथासी पेक वारा पर ॻाल्हायो नथा। चाचन के भाइटन सां प्यार हूंदो आहे पर शर्त आहे त जेसताणी भाइटा चाचन खां अबे मरहूम जो हक़ न घुरन। हक़ घुरियूं त पोइ ॼण बनूअ में जीअं झेड़ो आहे तीअं झेड़ो शुरू थींदो। तवज्जो कर मां हे भी जुमलो चवंदो आहियां मामन के भी भाणे जा प्यारा हूंदो आहे पर तेसताणी जेसताणी भाणे जा मामन खां अम्मा जो हक़ न घुरन। अम्मा जो ऐं घुरियूं त पर जेकॾहिं भाणे जन मामन खां अम्मा जो हक़ घुरियो बस पो मामा चाजो को पो अचण वञण खाइण पीअण शादी मुराद सब खत्म। हल भेणा जा बचा दिने शा गजियों का गऊ दिनी हुंदे पर सजी जिंदगी गालाण बोलाण। ओ मुसलमान तवज्जो तकर महबूब सजी हदीस मुबारक बुधायो तो वणा मुहर्रमुल हराम के आम लिहाओ सा शहीद जो महीनो सजो विदो ऐ शहादत वडो मकाम। शहादत वडो मकाम पर जे नुक्ते दे तो के मैं वठी अचण चाया तो रसूलुल्लाह सही फरमायंदा शहीद जो रूह अल्लाह ते सनी पाण वट कर्ज न कंदो आ जेसने शहीद के जेरे पांजो दीदार न कराइंदो आ। शहीद जो रूह अल्लाह ते सनी पाण वट न तो घुराए जेसने शहीद के पांजो दीदार न थो कराए। महबूब सही फरमायो शहीद जे रत जो कतरो शहीद जे रत जो कतरो जमीन ते न किरंदो आ त रब करीम अगमी शहीद जा गुनाह माफ करे छॾींदो। शहीद जे रत जो कतरो जमीन ते न तो किरबा। लाइट बंद कजाए छोकरा बर सही लाइट बंद। शहीद जे रत जो कतरो थोड़ो हदीस बुध शहीद जे रत जो कतरो जमीन ते न तो करे तग में गुनाह माफ। शहीद जो रूह अल्लाह ते सने पाण वट न तो घुराए जेसने शहीद के पंजो दीदार न थो कराए। शहीद अवल रब के दिसे तो तदे त गोलन जी खबर ही नथी पवे सना। हाँ वा शहीद अवल रब के दिसे तो तदे त तलवारन तीरन जी खबर न पी पवे न। कुरान शा तो चवे मिस्र जे औरतुन छड़ो सोने यूसुफ के परे डिठो हथ कटजी विया पर खबर। हाँ वा मिस्र जे औरतुन सोने यूसुफ के परे को डिठो हालांकि हरत यूसुफ अञा सिंगारल भी न हो बस जी घर में हुंदो आ मानू इए ही हो पर पो भी हथ कटजी विया खबर। ओ जेको शहीद अल्लाह के दिसंदो ते के धक्कन जी खबर पवंदी। आवाज आई अल्लाह सही शल तमा सा जे हालत रहम फरमाए आमीन त चओ।
हाँ तवज्जो करो न शहीद जे लाइ मां बीबी हदीस ॿुधायूं तो वञा जे पासे ॾे तो के वठी आयमि इन हदीस के भी याद कर बाबू बस ये फरमायो गुफरुल शहीद इल्लदैन फरमाया शहीद के हर गुनाह माफ हर शे माफ पर न भलारे शहीद के पराओ हक माफ ना है आवाज आ फरमाया युगफरुल शहीद कुल्लु ज़म्बिन युगफरुल शहीद कुल्लु ज़म्बिन इल्लतैन फरमाया शहीद जो हर गुनाह माफ हर शे माफ पर शहीद के पराओ हक माफ नाए बनो सोरे खजी अंदर करे वैसे यो शहीद के भी माफ गलाइंदो हल थोड़ो आवा टारी रखी बने ते 5 सालन को पो हर भी पंजारी फेराए में से हेड़े नमाजी सदको वने वडी का हाथन में बरकत थी जागो दा हला थोड़ो अगते किन रोड ते मथे चढ़ा खजी बने जे पाड़ में रखी 5 सालन को पो पाणे हर फिरी विंदो हेड़े बड़ाई का तिलावत जी का बरकत थी हथन में अल्लाह का नमाज सुबह जी तस्बीह तो पढ़े अल्लाह जड़ी का बरकत थी जो बिस्मिल्लाह करे सिपारो दौरो जो करे बरकातु फर्ज जमा सा पढ़ी अगियो सिफ में भी सही दुआए खैर करता जो को बने के दिसा वनी अदो को वने बस पो ये मा सना सबई माफ थींदी हले जेके ने हुकम के अल्लाह शाह हयाती पो जी जिब्राइल भी गोले थे जतो ही जन्नत में ट्रपी काथो जागो दादा जनो अल्लाह जो जतो जो नालो तो करे अवा ये ना मुसलमानो तहां में हुज्जत हो पियो क्या ओ मुसलमानो यार नाराज न थी जो दुख थींदो आ चंगा भला छड़ो तस्बीह पढ़न सा जन्नत न मिलंदी मता छड़ो पोयो वेठो कर दुआए खैर मता सजे मस्जिद में मुसल्लो वठी जा मता सोचे त रमजान में वनी इत्काफ मस्जिद नबवी में हां त सब कम थी विंदा अवल हिते हक दे त पो अगते खटंदे अब पोत अगदे परावा पत्थर पटई ये भी माफ को न थींदई यतीमन जो हक खादई माफ को न थींदई मिस्किनन जो हक खादई माफ न थींदई नंढ भारन जो हक खादई माफ न थींदई अञा हे भी जुमलो बुध भेण जो हक खाई वे माफी न मिलंदई आवाज आजो भेण जो हक खाई वे माफी सच बुधायो ये जेके गालियों कया तो अल्लाह पांजे तरफ तो कया या या सूरत हाल आहे हां सही पुछा कने से दे खबर अल्लाह मां गुनाहगार जे मथों वडी मेहरबानी कयूं थी उमरा भी 10-5 कराया थे 2-3 दफा हज ते भी वेवा भला न्याणी पणाए थी ना 3 वेठियो ने शरियो कोशिश में आया जागो दा ना दा गाला छड़ो 3 धीअर वेठियो ने कोशिश में आया 35 साल छोकरन की उम्र थी वई पर अञा हिन जी कोशिश जारी है गर्मी जे करे तो मुंह फिरे वजा बी के जी गाल जे करे ये थोड़ा पाण में डाको बुधे बुधे तो न तो हां न त मथियो लौट बंद कराए मिसाल जाते समझो तो हाने थोड़ो जाते समझो तो थोड़ो हां ते तौर तो थे न थोड़ो इशारो कजो त बड़ी मारी फिरी फिरी उते वेरी न रोड ते ओ मुसलमानो याद रखो ओ मुसलमानो याद रखो अल्लाह से इंशाअल्लाह मुखे भी अमल जी तौफीक अता फरमाए अवा के भी अमल जी तौफीक अता फरमाए अल्हम्दुलिल्लाह 5 उम्रा भी क्या हज भी क्या अब दे खबर बेनों के हक नहीं न घुरन तो कोन थियो मुंह दिसी छडनी थी तो बाबा खुदा तो के वधाए मां हिय भी वाइजन में चवंदो आ नाराज न थींदा के बड़े असा चरिया मुला में आयो का भेण जेकने चवंदी आ न अदा छा हक वठावा माफ कयो से खिली करे चंदो हिन भेण मो अम्मा जी सिक लही थी जागो दा भेण जेकने के चवे न बाण ता को हक छा वठो बस बाला असा ता के माफ कयो से खिली चंदो हिन भेण मो अम्मा जी सिक पर जेकने वरी वो 2 महीनन का बाद बे जागी भेण चवे ता मजबूरिया थोड़ो भला मां भी ता जी भेण उते ही टोन मची मटजी विंदो अब आजो के भेण रो डाणियो थवा अड़ियो न हकु घुरियो त डाणियो है जो हे खादियो वेठो आ त मुडे दिसो ही न मां भी थोड़ो समझा दो बाखर मां भी पढ़ियल होंदो में ओ मुसलमानो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस बुधाई मां शहीद के सब कुछ माफ पर पराओ हक माफ कोने को
कंहिंजो जेकॾहिं शेलो रहियल थी त हिते हिसाब ॾे अॻिते ॾुखियो थींदे कंहिंजी जेकॾहिं में बकरी रहियल थी न गऊं इहो हिते हिसाब ॾे अॻिते उते पैसा भी कम नहीं दे। अब मां तव्हां को पुछा थो कयां हितों वारा जेके बि वेठा हो तव्हां मो कंहिंसां बि क़बर वारे मलाइकनि सां यारी आहे त मिली असांजो माण्हू थी थोरो मिड़े महिरबानी कजोसि चवंदो या भला क़बर में पेटी रखी जाऊंसि मिड़े कुछ 8-10 लख हुजनि से बाबा कमियूं कोताहीं थी वयूं अथसि को अचे त मिड़े हज़ार मलाइकनि खे ॾींदो वञे जान छुटी वेंदी थींदो चे दो न पैसो कमी दई न सिफारिश कमी दई कुल्ला आजा कर कुल्ला आजा कयोन परावन हकन खो पो त तुजो अगते कुल्लो आजो थींदो त पो जन्नत बे इंतजार मुंदई न त इए माफी कदे भी ओ मुसलमान हो आलमन ते नाराज न थींदा क्यों अल्लाह जाने तो आलम तवांजा सजन तवांजा खैर खा आलम सजन आइन करना आइन करना मदाई होटल ते वेही पराए अध कोप ते ढुक पी मुल्लन भी कोन बारे या पराए अध कोप ते जानो कोप तो हलाल करे अध कोप ढुक भरे मुल्लन भी कोन बारे भला बारींदा इंशाअल्लाह तू गणती न कर यो दौर इंदो कुरान पाक जी हुकूमत अचनी आ कुरान पाक जी हुकूमत तवज्जा कर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस बुधाण तो चाया महबूब जी हदीस के भेरो छो तो जराया याद कर शहीद के भी पराओ हक माफ कोने को पराओ हक सच बुधाए थोड़ो पांजे मोहे थोड़ो अंदर में जाती पाए दिसऊं त चौधारी हक रहल न कि न तहां वट न हुंदो बाकी हणा असां वट जी जो खजन में डंग शुरू थिया न तो अल्लाह का बरकत विजंदन रात जो 3 बजे दिसो त डंगन ते दी त पवे न किया थी जागो दा मालिक के भी खबर न आते मुजी खजी पकल केड़िया दिसो 2:30 बजे यो जरेबो लहन किया था पर एड़ा त वेचारा सदोड़ा मेहनत कन था अल्लाह खुश रखे ने एड़ा के चाकू ने जो गोशो पाड़मो कटे मालिक ही न गणे सकंदो त गोशा होया घणा वया काडे हेट कंदो न के तो जी गाल न तो क्या सब पांजे पासे जी गाल जे वटे हिक खजी भी ना है वो तो कारगा भरजी था निकरन खार को जाए सद को जाए मुसलमान जिब्राइल भी चंदो न हिते थामुल न होते थामुल हवाई आहे न सही वरी जे कदे एडा वेचारा मेहनती हेठों सब डंग हुंदा मथों बाटे खट जा दाना पगरियो हुंदो दे खबर साईं बस बच्चन के करे लोड़िया धोन त हाने खट मेण जी उम्र सद को जाए थोड़ो मथिया दाना परे त कर त सा तो वारी उम्र हेठों वारी मथों वारी कयूं त वायदो त हक तो चऊं त हक त भत थे तो छिटरो वणो त काडे वणो अलाह शल पराए माल का बचाए आमीन भी बाटे पोड़ा था चो ब्या चो ही न था हावा महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दी हदीस पाक बुधाण तो चाया आलम सगोरा वेटान महबूब फरमाई हराम जो माल पेट में हुंदी त तुजी नमाज कबूल न पवंदी कबूल दुआ कबूल न पवंदई नमाज कबूल न पवंदई हज कबूल न पवंदई उम्रो कबूल न पवंदई पेट के हराम को पाक कर त तुजी नमाज कबूल पवंदी आवा मोड़ा एजाज साहब जे कमीज ते जकने पली ते लगल होजे मुझे कमीज ते पली ते लगल होजे त मुके मुसल्ले ते बियाड़ो दींदो बोल साहब वल पलीती साफ कर पो नमाज पढ़ा पली टुकरी पलीती जी लगला त नमाज नथी दे सजो पेट पराए माल में भरियो पियो पो तू छा तो समझे रमजान वांगुर सदाई 70 फर्ज जो सवाब मिलंदो छा हा सही बुधो ए जुमलो बुधो सुअर हरामा कुत्तो हरामा बुधो सुअर हरामा कुत्तो हरामा पर हराम जे पैसे सा वतल शेलो भी हराम अल्लाह समझो अल्लाह न समझो हराम जे पैसन सा व्याज जे पैसन सा पराए माल जे पैसन सा हराम जे पैसन सा वतल बकर भी जन्नत सोली ना है जन्नत थोड़ी दुखी है न पेट के पल बाकी पो इंशाअल्लाह बेड़ा पार
महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम नव चाचा ॾिना। हिक चाचे जो नालो जनाबे अबू तालिब। महबूब संजे के चाचे जो नालो जनाबे अबू तालिब। जनाबे अबू तालिब के वरी रब करीम 4 पुटड़ा ॾिना। घणा? जनाबे अबू तालिब सैया के वरी रब करीम 4 पुटड़ा ॾिना। हिक पुट जो नालो जनाबे तालिब, हिक बे पुट जो नालो जनाबे अकील, टे पुट जो नालो जनाबे जाफर, नंढे में नंढे पुट जो नालो मुर्शिद अली। पाण बाराड़ी वारा मथों खानदान के खणंदा न बाबा। ठीक है, फलाणे गोठ जो ते केड़े कुंड जो के फलाणे कुंड जो बाबा केड़े खानदान जो बाबा ओ लड़ी वनी पुछा कंदाऊ ना। तवज्जो कर, मुर्शिद अली रज़ी अल्लाह ताला नो चैनी भाइरन में आखिरी नंबर वा। जुमलो समझई? मुर्शिद अली भाइरन में भी चौथो नंबर आ, त खलीफन में भी चौथो नंबर वा। भाइरन में कौन नंबर आए? भाइरन में नंढे में नंढो पर मकाम चैनी खां मथे मकाम। वरी खलीफन में भी अब पेरे खलीफे जो नालो हेठा, पेरे खलीफे जो नालो मिठड़ो अबू बकर, बे खलीफे जो नालो मिठड़ो उमर, टे खलीफे जो नालो मिठड़ो उस्मान, चौथे खलीफे जो नालो मुर्शिद अली। बगाली ट्रिंगाल ते नजर कर, महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह 4 न्याणियों ॾिनियूं हूं। घणियूं? दुनिया थी चवे त महबूब के हिक न्याणी, दुनिया थी चवे त महबूब के हिक न्याणी, कुरान तो चवे त महबूब के 4 न्याणियों, हदीस पाक थी चवे त महबूब के 4 न्याणियों। बाबा कुरान हदीस सचो के न माण्हुनि जूं ॻाल्हियूं? या अय्युहन नबिय्यु कुल्ल अज़वाजिका व बनातिका, तफसीरन ते नजर कर तो के महबूब से 4 न्याणियों नजर आईंदियूं। मिठे मोहम्मद करीम जी पीरी न्याणीअ जो नालो बीबी ज़ैनब, बे नंबर न्याणीअ जो नालो बीबी रुकैया, टे नंबर न्याणीअ जो नालो बीबी उम्मे कुलसूम, चौथे नंबर न्याणीअ जो नालो बीबी फातिमा। मुर्शिद अली सैयद जेका पहिरीं शादी कई, मुर्शिद अली सैयद जेका पहिरीं शादी कई, उहा वरी भेनरुनि में भी चौथो नंबर, चौथो चौथो चौथो। चौ चौ पोइते अचण जे करे मकाम में फर्क। अवा मां तव्हां खां हे जुमलो पुछा कंदो रहंदो आहियां वाइज़न में, अॼु बि तव्हां खां पुछा थो कयां। अब महबूब 4 न्याणियूं विहारियूं कि न परणायूं? ॾाढिया आवाज़ अञा नथो अचे, तव्हां जो आवाज़ जे लाउड ते वञे। छा था चओ बाबा, छा था चओ? पोइ जॾहिं महबूब न्याणियूं परणायूं त असांखे बि परणाइणियूं आहिनि कि न विहारियूं? पाण त 30-35 सालन जी उम्र में भी चंदो अब न्याणी नथो पढ़ाए, अञा त वातमो खीर तो वहेसे। हल भेड़ा 35 सालन जी उम्र में भी वातमो खीर वहेसे, पो वेहारे त 40-50 साल को मुंह दंद भजद भोग बो गुजारो शीशीअ ते वेचारी करे। पर हक सच जो जुमलो चेबो अथवा ॾुखियो सयूं थोड़ो। अब अथवा त पढ़ता मा सञा तां जे इलाइक़नि में हरत मोड़ा मुजाहिद मर्द कलंदर हरत मोड़ा अब्दुल कादिर रिंद रहमतुल्लाह अलैह जा साहर घुमेलन मिले ज़मीन नरम आहे। ये न पंज हरी नव हरी ये सॼी बेला सेला थेला इंशाल्लाह ज़मीन नरम आ। पोइ इन नरम ज़मीन में जेको पोखबो अलाह कंदो फुटंदो। चओ ओ मुसलमानो वादो कयो त न्याणिन के हर हाल में पढ़ाइबो। 2-3 ॾींहं नौजवान के वॾी खुशी थी चए हुकूमत फैसलो कयो आहे, कोर्ट फैसलो कयो आहे त जेको 2 शादियूं न करे, जेको 2 शादियूं न करे तंहिं ते 5 लख दंड। जज के केरु चवे त हिक बि नथो पाले तूं वरी ॿी कंध में तो हणे से हला किथे थोड़ो नथा ॻाल्हायो। जज के केर चवे त हिक नथो पाले ते तू वरी ॿी कंध में तो हणे से। कुरान तो चवे फल्किहू मा ताबलकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा।
कुरान तो चवे हिक भी करे सगो था, ब शादियों भी करे सगो था, 3 भी करे सगो था, 4 भी करे सगो था। अल्लाह जे कलाम अल्लाह चैन ते इजाजत दिनी। पोयो जुमलो फरमाए फ़इन खिफ़्तुम अल्ला तादिलू फ़वाहिद। रब ऐलान कयो जकना तुल इंसाफ नथा करे सगो त पो हिक काफी आ। कुरान इजाजत चैन जी दिनी आ, पर मां वाइज़न में बाऊं बधी चवंदो आ त हिक पाले वत सवाब चैन जो मिलंदो। सिंधी समझो था? मां पंहिंजे तरफ़ को चवंदो आ त हिक पाले वत असां बिन टिन शादियुनि करण जा शौक़ीन हूंदा आहियूं। ॿी कंदो त वरी वॾी ॼणो ॾिठल ई न हुयसि। न थो ॻाल्हाए, थोरो ॻाल्हाए मूंसां, थोरो लौडो कमां बि परे थो थिया मथां हरो भरो हूंदो। को वरी तोखे न्यापोस सुभाणे परीं को चवे न ॿुधई न मुला जो वाइज़। हा वाह तवज्जो कर वाह। जेकॾहिं ॿी कंदो त पहिरीं वेचारी ॼण त ॾिठल ई, 3 कयईं त वरी हे 2 वेचारियूं ॾिठलाई। हाय हाय, पर जेकॾहिं जंहिं वेचारीअ खे ॿार नथा थियनि उहा त ॼमंदे ई सूरनि में फिरियो सिरियो ईंदुसि भुंड तो वेठो पालिया। न था ॻाल्हायो? हा जंहिं वेचारीअ खे ॿार न थींदा फिरियो सिरियो छा चवंदुसि वेठो तो भुंड पालिया। ऐं हे जेको सॼो ॾींहुं घर जो कमकार करे थी तंहिं महिल भुंड न आहे। हाय हाय, पर जेकॾहिं वरी अञा कंहिंखे छड़ो धीअरो न ऐं ॿीअ खे पुट बीहनि त वरी उते मानो घणो पुटनि वारीअ जो हूंदो। हाणे मां सिधो ई रग जी सुई थो हणां, हिते मरीज़ कहिड़ी आहे, कहिड़ो हा न कंदो। अब हिक खे त औलादी न आहे उहा बि ज़ूरनि में, ॿिए खे वरी छड़ो धीअरो आहिनि उहा बि, पर जेके वरी पुट आहिनि त पोइ मिड़ई कुझु न कुझु उनजी ॻाल्हि। हालांकि ॿुधो महबूब जो जुमलो तो ॿुधायूं वञाव। आका फरमाइनि था जेकॾहिं 2 अथव 3 अथव ॿिन हिक खां मथे अथव अदुल इंसाफ़ न कंदो क़यामत में अधु पासो हूंदो ई अधु पासो तव्हांजे ज़ात जो तव्हांजे क़ौम जो नौजवान आलिम दीन मौजूद आ। तवज्जो कयो मां आलिम जे मौजूदगी में तव्हांजे साम्हूं जेके जुमला थो चवां कुरान तव्हांखे इजाज़त ॾे थो, पर घर में अदुल इंसाफ़ कंदा कयो, न त हिते बि लोड़ो थो पवे अॻिते बि लोड़ो पवंदो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणियूं शादियूं कयूं। नबी से सफ़र ते वेंदा हा त बि कुणो विझंदा। नबी से सफ़र ते वेंदा हा त बि कुणो विझंदा। खाधो बि हिक जहिड़ो, पीतो बि हिक जहिड़ो, लटो बि। असां वटि जेकॾहिं ॿी शादी कयईं त वॾीअ जे कुणे में हूंदा त थाबा धिका लांड मन हो में हिन खे गाहो जागो त था नी कि मां अकेलो वेठो आ छड़ो। अब वॾीअ खे मेन डांदन के गाओ, बकरिन के गाओ, धाबा धिका और नंढीअ जे नसीब में पक्की जाए उमरा हज। हल बेटा नंढी तुझा नसीब ही के निराला थी। अब ये तक़सीम मथों जी कि हेठों जी? हां साईं हेठों जी तक़सीम आ न, ओ हेठों वारी तक़सीम जो हिसाब डिबो कि न डिबो? हां साईं अज वायदो कयो इंशाअल्लाह। अज वायदो कयो 2 शादियुनि वारा 3 शादियुनि वारा त दुल इंसाफ़ कबो भलाइया। अब घर वारी कब्र न छॾाईंदी बाबा साईं। असां छो हिक घर वारी जे करे पंहिंजी कब्र तबाह कयूं, आख़िरत तबाह कयूं? रब वटि हिसाब किताब ॾियणो आहे। असां अदुल इंसाफ़ कयूं। बाक़ी अब दिल पंहिंजे वस न आहे। बाक़ी लटे कपड़े खाधे पीते राश रहणी कड़ी में असांखे हिकिड़ो रखणो आहे, हिकिड़ो रखणो आहे। बाक़ी न त केतिरो बि वरी अगले ज़ात में इहा शइ रखियल आहे। भले 2 कमरा हिक जहिड़ा ठाराए ॾियोसि, दर वग़ैरह हिक जहिड़ा, पोइ बि खणे मेणो मिलंदे त मुंहिंजो दर थोरो नंढो नथो लॻे। मुंहिंजो दर हेॾो दरिया हेॾो दर इहो जुदा थींदो। तूं कोशिश कर अदुल इंसाफ़ जी अलाह कंदो बेड़ा पार थींदा। आमीन ई नथा कयो। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम 4 न्याणियों ॾिनियूं। महबूब सैया 4 न्याणियों परणायूं। 4 बीबी ज़ैनब जी भी शादी कराई, बीबी रुक़ैया जी भी शादी कराई, बीबी उम्मे कुलसूम जी भी शादी कराई, बीबी फातिमा सैन जी भी शादी कराई। तवज्जो कर मां आखिरी गाल ने अचां तो पियो। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चौथो न्याणो उन जो नालो शेरे खुदाया।
हरत अली से जे टेम ते महबूब का संग वठण आयो शाजुम हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम का जे टेम ते शेर खुदा से संग वठण आयो अचो से हाणे थोड़ो जो मां जुमलो चवण तो चाहियां फखरे सादास नौजवान आलिम दीन हाफिज़ुल कुरान हज़रत मौलाना साईं अल्लाह सैयद हबीबुल्लाह शाह साहब जन दामत बरकातुल आलिया तवां जे स्टेज ते पहुची चुका मां साईं अवां जे विच ते घणो हायल न थींदम थोड़ो तवज्जो कर मुर्शिद अली साईं जडे महबूब साईं का संग वठण आयो महबूब इहो शर्त न कयोसि त अवल पी मां को जुदा घर ठाहे त पो न्याणी जाए मुझो सवाल समझो अलाए न समझो था ना मां मौजूद हालात जे लिया असां तो गालाया महबूब साईं इहो शर्त न कयोसि त पी मां को जुदा थी त पो न्याणी जाए न त न महबूब यो शर्त भी न कयोसि त घर पक्को हुजे का टाइल मार्बल वगैरह एसी वगैरह हुजे त पो जाए महबूब यो शर्त महबूब ये न चयोसि भला मूंखे भी एवज़ो दे त पो जाए महबूब एवज़े जी भी गाले चो महबूब जी सुन्नत थी फी सबीलिल्लाह न्याणी जण महबूब जी शाहे सुन्नत फी सबीलिल्लाह न्याणी जण महबूब सैया हज़रत अली रज़ी अल्लाह ताला नो बीबी फातिमा साईं जो संग घुरियो मिठड़े महबूब सैया संग दिनो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला नो जे सजे शादी जो खर्च देण वारो मिठड़ो उस्मान हज़रत अली साईं जे शादी जो सजो सामान वठी अचण वारो अबू बकर सिद्दीक केर डाडिया बीबी फातिमा साईं जो दाज वठी अचण वारो केर अबू बकर सिद्दीक मर्दो हो कि न माई हुई डाडिया माना त चेबो त अगे दाज न्याणिन जो मर्द वठण विंदा हा अला छा चेबो त अगे दाज न्याणिन जो केर वठण विंदा हा हाणे पाण भी वञो पन्ने में पर टेम पाण के ना है नी छा कयो बिजी घणा न पाण के कम इलाई पाण जो पन्ने वठो बच्चन जो दाज वठण पो पाण होटल ते पंजे बदरा केर विंदो भा अगते न तो हला मां समझ तुजो मोई फिरे तो पियो हा वा सही भला एतरो तो भी कंदा कोन मिसाल जकने बच्चा वने दाज बाज वठन शाम जे टाइम ते चिंची या रक्षो काय अगु त वठदा कोन भला मता सामान घणो हुजे इयो भी न था क्यों छा तो इंशाअल्लाह हकीकी मर्द थींदास हज़रत अली से जे वली में जो काठियों करे अचण वारो पानी भरे अचण वारो मिठड़ो उमर फारूक हज़रत अली से जे निकाह जा हज़रत अली से जे निकाह जा सड दावतों ॾियण वारो हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला निकाह मस्जिद में थियो निकाह पढ़ाइण वारो मिठड़ो मोहम्मद पाणवा निकाह जा शाहिद मिठड़ो अबू बकर मिठड़ो उमर थी हाँ निकाह जा शाहिद निकाह शादी हाल में न थियो हो निकाह मस्जिद में थियो विहाव भी मस्जिद विहाव भी घर में थियो विहाव शादी हालन में हाने दलाय का दे जान पतो हाने असा वारा वायद करे 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 धकजी पियाऊं पर कोम सागियो न गाल ते बिठिया हां वा अमा ही भी मुसलमान के जना मुसलमानो असा भले 20-25 लख पुट जे शादी ते खर्च कयो न पर असा मुंझी पवंदाऊं निकाह वारे जे 2000 घणन में हुआ खर्च घणो हुंदो गालायो न 20-25-10-15 लख खर्च कंदासे पर मुझंदासे हेडो दिसंदो खुलिया कोन अरे 5 देस नहीं खुलिया नहीं 5000 देस नहीं होडे जो तू लख खर्च करया इते 500 पंजे से निकाह पढ़ो था अच्छा वहां देवे न को सही है मुझा सोना बुधो 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 मुसलमानो ए मां हे भी दुख मो जुमलो हर वाइज में चोंदो रहंदो आ असा ता जी हर शे बर्दाश्त करे विंदासे अध रात जो 2:30 बजे तवा उठी उथारेंदो मोर साहब के जैसे निकाह पढ़ो हली निंद्र में उथंदो कबट खोलिंदो निकाह फार्म कढंदो मदरसे दी विंदो पेटी खोलिंदो निकाह फार्म कढंदो 2:30 बजे जको अखियूं माटींदो अची निकाह पढ़ाइंदो पो भी छा चंदो से सुबह नमाज को पो कठाऊं आज को 3 बजे यो वांदो वापस अखियूं माटींदो विंदो चंदो रब सजी रात घोट हिंदोरन में हुजे नदा गाला
3 बजे जेके उधर कयो इहो चंदो रब सॼी रात घोट हिंदो रहण मुंहिंजो चंदो रब जी मूंखे दर पदर कयो इहो घोट बि सॼी रात सो बदुआ खे बि बचंदा कयो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु के बीबी फातिमा साइण मो शबार जावा 3 पुट 3 न्याणियूं हज़रत हसन साईं हज़रत हुसैन साईं हज़रत मोहसिन साईं हज़रत हुसैन सोने हसन को 10.5 महीना नंढवा 7 सालन जी उम्र जो हो त महबूब साईं दुनिया छॾे विया 47 सालन जी उम्र जो हो हज़रत अली साईं शहीद थी वियो 55 साल जी उम्र जो सोनो हुसैन हो पाण शहीद थियो तोखे मूंखे सबक ॾिनई त न निमाज़ छॾजाए न क़ुरान छॾजाए तोखे मूंखे सबक ॾिनई त न निमाज़ छॾजाए न क़ुरान छॾजाए हाँ चो इंशाअल्लाह क़ुरान भी पढ़ंदासीं निमाज़ भी चो इंशाअल्लाह निमाज़ भी पढ़ंदासीं क़ुरान भी बच्चन के भी क़ुरान पढ़ायो मां समझा हे तव्हां जो पुराणो मदरसो तो नज़र अचे इते केर पढ़ाईंदो आवा हाँ साईं हाँ मां समझा बरोचन में उहे भी 12 20 25 हुंदा न 250 तो ॿार पढ़ंदा हुंदा न हाँ हाँ मस्जिद नथा अचन माशाअल्लाह चंदा स्कूल घणा था वजन पर मस्जिद नथा अचन इन पासे जो न छॾियूं त ॿियो दगु कहिड़ो सुभाणे केर पोयो बच्चा असांखे कुल पढ़ी बख्शींदो रब्बना आतना फि दुनिया केर पढ़ंदो रब्बना अगफिर ली वल वालिदैया केर पढ़ंदो मदरसो आबाद थींदो त ॻोठो आबाद अथव मदरसो आबाद थींदो त ॻोठो आबाद अथव मदरसो आबाद न थींदो त ॻोठो आबाद पोइ असां चवंदासीं भला रखो तव्हां 200 ॾींदासीं पोइ जेको 200 महीने ते या 100 महीने ते ॾींदो न मां सॼा ॿियो महीनो बि फ्री ईंदो पर 100 हुनजे खीसे मां निकिरंदो न गॾिजी सजी करे न पंहिंजे पुराणे मदरसे खे आबाद कयो मदरसो आबाद तव्हांजो ॻोठु आबाद बच्चा ॿार आबाद ज़मीन आबाद अल्लाह साईं जेको मूंखों कुझु चवरायो रब साईं मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अवां जेको कुझु ॿुधो रब साईं अवां खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह मिड़े हुजम हिक ॿिए खे चवंदा कंहिंखे ॿुधाइजो न बा पाण में मिड़े हाँ